वेलकम बैक नाज़रीन ई जी ट्रांसमिशन जारी है सारी आहे इन ट्रांसमिशन सां तावन कयो आहे गाला बिस्किट ऐं गाला बिस्किट में बहितरीन बेटे ऐं कणिक जो मिलाव जेको तव्हांखे ॾिए थो रिवायती ज़ाइक़ो ऐं लज़त ऐं जीअं त ख़ासि तौर ते ख़ुशियुनि खे न दुबारा करिणो आहे त पंहिंजनि सां गॾोगॾु गाला खे ज़रूरु करे रखियो छो त हीअ असांजे देश जो बिस्किट आहे गाला उन सां गॾु सुप्रीम सर्फ एक्सल हेलमेट्स मायोनीज़ क्रीमी ड्रीमी ऐं उन खां अलावा कनौर नूडल्स कनौर चिकन क्यूज़ ऐं कनौर मैजिकल सॉसेस जंहिंमें तव्हां ॿुधाईंदी हलां कनौर टमाटो केचप कनौर चिली गार्लिक सॉस ऐं कनौर चिली गार्लिक सॉस बि आहिनि नंढा नंढा चंक्स ऐं असांखे पंहिंजी हिफ़ाज़त लाइ छा करणु घुरिजे असांजी हिफ़ाज़त लाइ असांखे सभ खां पहिरियां लाइफ बॉय हैंड वॉश ऐं लाइफ बॉय हैंड सैनिटाइज़र जेको असांखे रखे थो 99% प्रोडक्ट ऐं हिन कोरोना जहिड़े दौर में असांखे बार बार हैंड वॉश करणु खपनि ऐं हैंड सैनिटाइज़र यूज़ करणु खपे त असांजी भेण पंहिंजी मौजूदु आहे हलूं था हुन तूं हाणे असां हिकिड़ो ख़ूबसूरत गीत कलाम ॿुधनि जी जी बिस्मिल्लाह और मुर्शिद लतीफ़ साईं जी भाई है बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह करी रात कुनन में रूह पिरी साण रली मैंने मोब में घार मिली अब्दुल लतीफ चवी मेहर बिना दिल मां दिया मेहर बिना दिल मां दिया मुझ सर त्यों नागी बसी मुझ सर त्यों नागी बसी मेहर बिना दिल मां दिया मेहर बिना दिल मां दिया मुझ सर त्यों नागी बसी मुझ सर त्यों नागी बसी बेघर बिना दिल मां सुख न पूछे सोनी सुख न पूछे सुख न पूछे सोनी सुख न पूछे सुख न पूछे सोनी सुख न पूछे दुख दुखिया के नसी दुख दुखिया के नसी मुझो सर त्यों नागी बसी मुझो सर त्यों नागी बसी बेघर बिना दिल मां दिया बेघर बिना दिल मां दिया मुझो सर त्यों नागी बसी मुझो सर त्यों नागी बसी बेघर बिना दिल मां सिक मुँह में घार जी 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 कल्लबला तम कसी कल्लबला तम कसी मुझो सर त्यों नागी बसी
मुझ सर त्यों नागी बसी बेघर बिना दिल मां लड़ लागी लतीफ जवी लड़ लागी लतीफ जवी लड़ लागी लतीफ जवी गमन संदा गसी गमन संदा गसी मुझो सर त्यों नागी बसी मुझो सर त्यों नागी बसी बेकार बिना दिल मां दिया बेकार बिना दिल मां दिया मुझो सर त्यों नागी बसी मुझो सर त्यों नागी बसी बेकार बिना दिल मां दिया बेकार बिना दिल मां दिया मुझो सर त्यों नागी बसी मुझो सर त्यों नागी बसी बेकार बिना दिल मां वाह 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 जिंदाबाद 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 वाह वाह तमाम आला तमाम आला खूबसूरत खूबसूरत पर हाणे हलूं था असां भली करे आया खूबसूरत प्रोग्राम रहे यकीनन असां जेका सिंधी सकाफ़त आहे सिंधी जेकी मेज़बान नवाज़ी में हर कुझु त जेको बि आहे भली करे आया आहियूं उनखे ॾिसी करे एंजॉयमेंट कंदासीं प्रोग्राम आहे यकीनन तव्हां सभु इंजॉय कंदा हूंदव ऐं इन हवाले सां ज़बरदस्त कॉन्सेप्ट में यकीनन तव्हां इंजॉय कंदव त हलूं था उहो भली करे आया प्रोग्राम ते ऐं हिन ट्रांसमिशन सां ताबुन कयो आहे गाला गाला में ॿुधाईंदी आहियां त ॿिए ते कणिक जो बहितरीनु मिलाव आहे जेको तव्हांखे ॾिए थो रवायती ज़ाइक़ो ऐं लज़त ऐं हुन सां गॾु ऐं नए अंदाज़ में बि उहो अची चुको आहे यकीनन तव्हां इंजॉय कंदो ऐं पंहिंजी ईद जी ख़ुशियुनि खे न दुबाला कंदो मेरी देश के बिस्किट गाला सां गॾु सुप्रीम सर्फ एक्सेल हेलवेस क्रीमी ड्रीमी मायोनीज़ कनोस टमाटो केचप कनोस चिली गार्लिक सॉस कनोस मैजिकल नूडल्स कनोस चिकन क्यूब्स ऐं सां गॾु गरम ॿुधाईंदी हलां लाइफ बॉय हैंड वॉश ऐं मिठो हुजे तरफ़ान हुजे असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन नाज़रीन में ये ख़ासि तौर ते बहरान टेलीविजन जी ई ट्रांसमिशन जारी आहे सारी यकीनन तव्हां सां जो सुबुह खां वठी साथ आहे यकीनन जेके बि प्रोग्राम बहरान टेलीविजन तव्हां लाइ नशर करे पियो तव्हां इंजॉय वक़्तु इंजॉय कयो पिया ऐं असां सां गॾु बि तव्हां जेका जी इंजॉयमेंट हली रही आहे एंटरटेनमेंट कयूं पिया जेकी सूरत हाल आहे लॉकडाउन जे हवाले सां यकीनन उहे बि पेश थियूं अचनि पियूं पर हमेशह कोशिशि कंदा कयो त ख़ुशियूं ॻोल्हण जूं नंढे नंढनि शहर में बि असांजी ख़ुशी मौजूदु हूंदी आहे सिर्फ़ु उनखे ज़रूरत आहे ॻोल्हण जी उन शइ खे महसूसु करण जी ॿुधाईंदी हलां त इन ई ट्रांसमिशन सां ताबुन कयो आहे गाला बिस्किट में आहे बेदे कणिक जो बहितरीनु मिलाव जेको तव्हांखे ॾिए थो रिवायती ज़ाइक़ो ऐं लज़त गाला हाणे नए अंदाज़ में अची चुको आहे यकीनन पंहिंजी हिंद ख़ासि तौर ते मसरूफ़ियत वारे ईद जे ॾियारे ते पंहिंजनि ख़ुशियुनि सां गॾोगॾु पंहिंजनि सां गॾोगॾु गाला खे शामिलु कंदा त यकीनन तव्हांजी ईद जी अञा ख़ुशी दुबारा थी वेंदी उन सां गॾोगॾु सुप्रीम सर्फ एक्सेल हेलवेस क्रीमी ड्रीमी मायोनीज़ ऐं लाइफ बॉय हैंड वॉश कनोस टमाटो केचप कनोस चिली गार्लिक सॉस कनोस मैजिकल नूडल्स कनोस चिकन क्यूब्स ऐं मिठो हुजे तरफ़ान हुजे जीअं असां सां गॾु असांजी प्यारी भेण मौजूदु आहिनि दीपा कंवल साहिबा हलूं था उन्हनि ॾे त हू हींअर असांखे छा थी ॿुधाए जी बिस्मिल्लाह कंदियूं हिन ख़ूबसूरत आवाज़ में तव्हांजे हिकिड़ो ख़ूबसूरत गीत थी वञे जी बिस्मिल्लाह कंदियूं हिकिड़ो ख़ूबसूरत गीत हिननि जी आवाज़ में हिकिड़ो रखला दे भोला रखला दे भोला वाह जबरदस्त
वाह वाह ज़बरदस्त ज़बरदस्त यकीनन पर हाणे हलूं था हिकिड़ो बहितरीनु प्रोग्राम ईद ऐं लॉकडाउन कयूं खां वापसि जे ड्रामो आहे बहितरीनु हिकिड़ो लेकिन तव्हां इंजॉय कंदो जेकी सूरत हाल लॻी पई आहे ईद ऐं लॉकडाउन जी तो नींद में असां इहो प्रोग्राम ॾिसूं था त केतिरे ख़ूबसूरत अंदाज़ में तव्हांखे एंटरटेनमेंट करे थो ऐं हिन ट्रांसमिशन सां ताउन कयो आहे गाला बिस्किट में ॿिए ते कुझु बहितरीनु मिलाओ जेको तव्हांखे ॾिए थो रिवायती लज़त ऐं ज़ाइको ऐं हुन सां गॾु गुरा ॿुधाईंदी हलां त गाला सां ईद जो मज़ो दुबालो थींदो अगरि तव्हां पंहिंजी ख़ुशियुनि में गाला खे शामिल वेलकम बैक नाज़रीन ईद जी पहिरों ॾींहुं ट्रांसमिशन जो जारी आहे सारी आहे तव्हांजी ख़ुशियुनि सां गॾो गॾु बहरान टेलीविजन हमेशह गॾु हूंदो आहे तव्हांखे ख़ूबसूरत मुनफ़रिद प्रोग्राम तव्हांजी ईद जी ख़ुशियुनि में अञा तव्हांखे वधीक ख़ुशियूं बिल्कुलु जीअं तव्हां ॿुधाईंदे हलां त ईद ट्रांसमिशन सां ताउन कयो आहे गाला बिस्किट ऐं ॿिए ते कुझु बहितरीनु मिलाओ जेको तव्हांखे ॾिए थो रिवायती ज़ाइको ऐं लज़त ऐं ख़ासि तौर ते ईद जी हिन मसरूफ़ियत वारे ॾियारे में पंहिंजनि सां गॾु अगरि गाला खे शामिलु कंदव त यकीनन तव्हां ये लम्हा यादगार रहिजी वेंदा यादगार रहिजी बिल्कुलु वेंदा। ऐं हुन सां गॾोगॾु सुप्रीम सर्फ एक्सेल हेलमेंस क्रीमी ड्रीमी नंबर 1 मायोनीज़ ऐं कनोस टमाटो केचप कनोस चिली गार्लिक सॉस कनोस मैजिकल नूडल्स कनोस चिकन क्यूब्स ऐं हुन सां गॾु आउं ॿुधाईंदी हलां त ख़ासि हुते मिठो हुजे त रफ़ान हुजे ऐं पाण खे जरासीम को पाक बिल्कुलु रखिणो पाक आहे न त लाइफ बॉय हैंड वॉश एंड लाइफ बॉय हैंड सैनिटाइजर इस्तेमालु कंदा रहो हाँ केतिरो 99% बिल्कुलु हिफ़ाज़त ॾींदो आहे जीअं असां सां गॾु असांजी प्यारी भेण दीबा कमल मौजूदु आहे त हलूं था उन्हनि ते वॾा ख़ूबसूरत गीत ॿुधूं था जी कहिड़ो गीत ॿुधाईंदा तव्हां असांखे मां तव्हांखे पंहिंजे एल्बम जो ख़ूबसूरत गीत पेश कंदी जी जी माइक मत माइक करो जी जी माइक बंदि आहे हाँ माइक हले पियो हलो। हले पियो तव्हांजे जी जी अच्छा मां पंहिंजे एल्बम जो गीत ॿुधाईंदसि जी जी बिल्कुलु ॿुधंदासीं यकीनन तव्हांजो जेको आहे गीत वारनि सां दिल जूं ॻाल्हियूं दिल वारनि सां कुर्ब कचहरियूं यारनि सां कुर्ब कचहरियूं यारनि सां मिठड़नि माण्हुनि प्यारनि सां दिल जूं ॻाल्हियूं दिल वारनि सां कुर्ब कचहरियूं यारनि सां दिल जूं ॻाल्हियूं दिल वारनि सां वाह वाह ज़बरदस्त ज़बरदस्त यकीन दिल जो ॻाल्हियूं दिल वारनि सां ई कयूं जीअं तव्हां असांजा व्यूवर्स आहिनि यकीनन असां सां एंजॉय कयूं था पर पोइ हलूं था त दिल वारा माना ईद रहण प्रोग्राम पिया कयूं त भला ईद रहण प्रोग्राम बिल्कुलु। ऐं हिन ट्रांसमिशन में जेके आहिनि तावन खे आउं ॿुधाईंदी न त ईद रहण में ज़बरदस्त महिमान बि मौजूदु आहिनि यकीनन रबचांडी साहिब जेके आहिनि होस्टिंग कंदा आहिनि माशाअल्लाह, महिमान ज़बरदस्त। सां गॾु एजुकेशन जा वाबस्ता पंहिंजी लाइफ जे हवाले सां पंहिंजे एक्सीडेंट जे हवाले सां सीएसएस कंदा वॾे वॾे उदन जेके पंहिंजी महिनत ऐं पंहिंजे स्ट्रगल सां जेके ॿुधाइनि उहे पंहिंजी लाइफ जी कचहरियूं ऐं हिन ट्रांसमिशन सां ताउन कयो आहे गाला बिस्किट ॿुधाईंदी हलां त ॿिए ते हिकिड़ो कुझु बहितरीनु मिलाओ जेको तव्हांखे ॾिए थो रिवायती ज़ाइको ऐं लज़त जेको हाणे नए अंदाज़ में अची चुको आहे ऐं हिन ईद ते जेको आहे ख़ासि तौर ते एतिरी मसरूफ़ियत वारी ईद ते पंहिंजनि सां गॾोगॾु गाला खे बि गॾु रखंदासीं छो त असांखे हीअ यादगार ॾम पंहिंजी इन ज़िंदगी जा ख़ूबसूरत बनाइणा आहिनि गाला सां तॾहिं त चवंदा आहियूं मेरे देश का बिस्किट गाला सां गॾु सुप्रीम सर्फ एक्सेल हेलमेंस क्रीमी ड्रीमी मायोनीज़ लाइफ बॉय हैंड वॉश लाइफ बॉय हैंड सैनिटाइजर कनोस टमाटो केचप कनोस चिली गार्लिक सॉस कनोस मैजिकल नूडल्स कनोस चिकन क्यूब्स ऐं हुन सां गॾोगॾु मिठो हुजे तरफ़ान हुजे काॾे न वञिजो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन यकीनन ईद सरप्राइज़ में जेके ड्रामो तव्हां ॾिठो उन्हनि में हिकिड़ो कैरेक्टर हुयो जेके उन्हनि जा डुप्लीकेट असां सां हिते गॾु मौजूदु आहिनि हिकिड़े बहितरीनु जेकी परफॉर्मेंस फिल्म में पर ही उहे कोन हुया रफ़ीकी साईं साहिबु हू ॿियो कोई हुयो उहो ॿियो कोई हुयो हे ॿुधाए छा पहिरां ॿुधाई दिला त बहितरीनु परफॉर्मेंस ख़ूबसूरत अंदाज़ यकीनन तव्हां लाइ जेको हिननि जेको आहे रिकॉर्ड कयो ऐं इहा ॿुधाईंदी हलां ट्रांसमिशन सां ताउन कयो आहे गाला बिस्किट मुंहिंजे बेदे ऐं कणिक जो बहितरीनु मज़ो शामिल आहे जेको अव्हांखे ॾे इहा ई रवायत ऐं लज़त जेका असांजे देश जी सुञाणप आहे उन लाइ हर कोई चवंदो आहे मुंहिंजे देश जो बिस्किट गाला गाला बिस्किट सां गॾु असां कंदा आहियूं पंहिंजे देश जी रवायतुनि ऐं सकाफ़तुनि खे यादि छाकाणि त असांजे देश जो हर रंग आहे निरालो ऐं सां गॾु सुप्रीम सर्फ एक्सेल हेलमेंस क्रीमी ड्रीमी मायोनीज़
ऐं कनोस टमाटो केचप, कनोस चिली गार्लिक सॉस, कनोस मैजिकल नूडल्स, कनोस चिकन क्यूब्स ऐं गॾु उन गॾु खां अलावा ऐं पाण खे अगरि हिफ़ाज़त करणी हुजे त लाइफ बॉय जेको असांखे ॾिए थो 99% प्रोटेक्ट ऐं असांखे महफ़ूज़ रखे थो कोरोना जहिड़े वायरस खां। उन खां अलावा अगरि दस्तरख़्वान ते हुजे सिर्फ़ रफ़ान यकीनन हाणे मलुक लेनू था यकीनन एतिरे ख़ूबसूरत एॾी असांजे बेॾे चुप चुप आहिनि इंजॉय कनि पिया अखियूं नच नचाला थी कीअं पियो लॻे छा चवणु चाहींदो असां हिते बाबा नची नची पट बनी ऐं वाकई असांखे चांहि बि सुठी सुप्रीम जी चांहि ज़ाहिरी ॻाल्हि आहे मूंड तव्हांजा बि ठहनि पिया त मूंड असांजा बि ठहनि पिया वाह वाह कर ज़बरदस्त भला तो हो भला पर एॾी सुठी झूमर एॾे ख़ूबसूरत अंदाज़ में मार्वल बि एॾो ख़ुशि पई थिए जॾहिं ॻाए पई तव्हांखे ॾिसे पई हा न ईअं ई न अच्छा मार्वल जेका कैमरा ॾे घटि पई ॾिसे हिननि खे ज्यादा पई ॾिसे इन्हनि खे ॾिसी करे अञा मार्वल जो जोश वधे पियो अञा माना जेको एनर्जी पई वधाए अञा जेको एमल खे असल में मां इन जो डोज वधायां पई छो कि असांखे ॾींदो न अच्छा पर केॾी महिल अहिड़ो फास्ट ईअं इन जी परफॉर्मेंस ॼण को जहिड़ी बिजली पई चमके यकीन अहिड़ो अंदाज़ असांजो जेको ही अहिड़ो की स्टार्ट में चयो त अॼु लॻे पियो त ईद आहे बिल्कुलु 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 ईद जो ॾींहुं आहे ऐं पट पर मूंखे बनी छॾियो पट सभिनी ॻाल्हियुनि में आउं ॿुधाईंदी हलां शुक्र कयो अञा फूकणा कोन फाड़ियो आहियां खाली पट भॻो आहियां पोयां फूकणा फाड़े विझां चलो तव्हांखे मौक़ो ज़रूरु ॾींदासीं चलो ठीकु तव्हांखे ज़रूरु मौक़ो इहो ॾींदासीं तव्हां पंहिंजी इहा कुझु लेकिन राज साहिब हिकिड़ो ख़ूबसूरत अंदाज़ सां बि हिकिड़ी परफॉर्मेंस करे ॾेखारी उहो आउं जेको आहे ॿुधाईंदी रहां अच्छा रफ़ी साहिब तव्हांजे जेको आहे ड्रामे में तव्हां कोन वियो इहो छाकाणि जेको माहौल आहे न फ्रस्ट्रेशन आहे वबा आहे परेशानी आहे त इन में अहिड़ो ड्रामो मज़ाया हुजणु खपे जेको मेहरान टीवी ठाहियो आहे जेको एंटरटेनमेंट करे इहो इन ड्रामे जो डायरेक्टर आहियां ऐं इन में लीड रोल मुंहिंजो आहे ऐं जेको डीओपी आहे सो वसीम बलोच आहे ऐं पीएम जेको आहे सो मुर्तज़ा मजबूर साहब सो नाज़रीन इंतहाई हिकिड़ो मज़ेदार कॉमेडी प्ले जेको हितां पेश कयो वियो ज़बरदस्त अच्छा मां ॿुधां छो चवां पई यको त तव्हां इहो न आयो त उन में तव्हांजो गेटअप ॿियो हो चङी जो माना ॾिसो मथे ते अची टोपी लॻे रोज़े जो टाइम हुयो एॾी ख़ूबसूरत परफॉर्मेंस माना एक्टिंग सां गॾो गॾु माना हिकिड़ो ख़ूबसूरत गेटअप बि यकीनन ड्रामो तमामु सुठो कमाल इहो ई हूंदो आहे त जेको बि हिन किरदार ॾिनो हुजे उन में हू बिल्कुलु ढाइजी वो सॼी टीम सभु आर्टिस्ट बिल्कुलु बिल्कुलु सही 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 सीनियर आर्टिस्ट जो कम ई तव्हां भला छो ख़ामोश ख़ामोश आहियो रुगो कंपेयरिंग कयो था यकीनन न बिल्कुलु तव्हांजो आवाज़ अचे थो तव्हांजो बिल्कुलु तव्हांजो आवाज़ कीअं न ईंदो तव्हांजो पब्लिक चॉइस पे आवाज़ गूंजंदो आहे हेॾे बि हिकु जी उन में त मां इन ड्रामे में न हुउसि तव्हां यकीन कोन्हो पर ॾिसी मज़ो त आयो न हिकिड़ी ॻाल्हि इहा थी त माना जो हींअर ड्रामो ॾिठोसीं त ईसानी साहिब जा मुख़्तलिफ़ ड्रामा जेके आहिनि असां बि ॾिठा आहिनि ख़ासि करे वरी स्टेज जेके ड्रामा आहिनि उनजी तमामु ज़बरदस्त परफॉर्मेंस तव्हां जेके गेटअप जी ॻाल्हि कई गेटअप जेको आहे जी म्यूज़िक जी ॻाल्हि पर कई पई त फनकार आर्टिस्ट केॾो बि ज़बरदस्त हुजे पर हुन सां गॾो गॾु जेकॾहिं म्यूज़िशियन सुठा न आहिनि त मज़ो न आहे सेम ईअं ई वरी जेको आहे हिकिड़ो आर्टिस्ट आहे पर उनजो जेको गेटअप न आहे त उहो परफॉर्मेंस उन में नथो लहे मज़ो नथो अचे सही बिल्कुलु अच्छा हिकिड़ो सवाल ज़रूरु पुछणु चाहींदमि त ईद जेके चाहे रमज़ान हुयो त लॉकडाउन बि लॻी चुको स्मार्ट लॉकडाउन जेको 2 वॼे ताईं जेको शॉप्स वग़ैरह भला शॉपिंग कीअं कई तव्हां सभिनी ख़रीदारी कराइजी वई या पूरी थी वई ऑनलाइन त तक़रीबन हले पियो न ख़ासि करे गुज़िरियल साल खां वठी तव्हां इहो ॾिठो हूंदो त असांजी टेक्नोलॉजी जेकी आहे सॉफ्टवेयर्स तमामु घणा जेके दुनिया में जेको आहे ऑनलाइन शॉपिंग्स वग़ैरह अचनि सही बिल्कुलु हाणे थोरो यकीन बि उन्हनि ते प्रूफ थी वियो आहे त हाणे असां उन्हनि ते यकीन करे सघूं था त ऑनलाइन ॾेखारींदा कुझु ॾींदो ॿिया हुया पर हाणे एतिरो यकीन अची वियो त हाणे जेको तव्हां ॿुधायो तव्हां जेको शॉपिंग जी आहे ऑनलाइन घुराई सची ॻाल्हि आहे त मूं पंहिंजी फैमिली खे नॉर्मल क़िस्म जी हल्की फुल्की शॉपिंग कराई आहे ऐं मूं का बि शॉपिंग न कई आहे पंहिंजी माना ॿारनि खे न उन सबबु आहे त आउं हिकिड़ो अहिड़ो आर्टिस्ट आहियां या वरी हिकिड़ी अहिड़ी ऑर्गेनाइज़ेशन बिटाई आर्ट्स काउंसिल सच पुछो त मुंहिंजी आर्टिस्ट बिरादरी पोइ उहे चाहे एक्टर हुजनि सिंगर्स हुजनि ढोलक वारा हुजनि बाजे वारा हुजनि तबले वारा हुजनि मेकअप मैन हुजनि या कैमरामैन सच पुछो उहे सभु परेशान आहिनि त इन परेशानी में मूं सोचियो त हिन दफ़े नओं वॻो न पाइबो उन्हनि सां अॼु ईद जो ॾींहुं आहे तव्हां मूंखे ॾिसो मुंहिंजा उहे ई कपिड़ा आहिनि जेके हिन खां पहिरीं प्रोग्राम में बि आउं पाए आयो आहियां हिन जो सबूत प्रूफ इहो पेश थो करियां ऐं आउं सभिनी साहिब हैसियत माण्हुनि खे इहा गुज़ारिश कंदुसि अॼु हिन ईद जे ॾींहुं
त पाड़े वारनि खे, ग़रीबनि खे, मिसकीननि खे ऐं स्पेशली आर्टिस्टनि खे न विसारिजो। बिल्कुलु ॾाढी सुहिणी ॻाल्हि कई, हर कुझु कई। पर त पोइ हलूं था उहो ई आर्टिस्ट जेको मुल्क विरखूर कईंदा आहिनि, हली त हिकिड़ी टेली फिट आहे, मोड़ थो ठले, उहा ॾिसूं था, उहा इंजॉय था कयूं मज़ा सां भरपूर। जेके उहा फिल्म आहे राशिश, हलूं तो फिल्म इंजॉय कंदासीं। ऐं हिन हफ़्ते ट्रांसमिशन सां ताबुन कयो आहे गाला बिस्किट। गाला में आहे बेदे कणिक जो बहितरीन मिलाव जेको तव्हांखे ॾिए थो रिवायती ज़ाइको ऐं लज़त। गाला हाणे नए अंदाज़ में अची चुको आहे ऐं पंहिंजी ईद जी ख़ुशियुनि में गाला खे ज़रूरु शामिल कंदो, छो त ही पल जेके यादगार अञा वधीक तव्हांजी मेमोरी खे रिकॉर्ड कराईंदा जॾहिं तव्हां गाला खाईंदो। उन सां गॾोगॾु सुप्रीम सर्फ एक्सल हेलमेंस क्रीमी ड्रीमी नंबर 1 मायोनीज़ ऐं कनोस टमाटो केचप, कनोस चिली गार्लिक सॉस, कनोस मैजिकल नूडल्स, उन सां गॾु कनोस चिकन क्यूब्स ऐं लाइफ बॉय हैंड वॉश ऐं मिठो हुजे तरफ़ान हुजे। काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन लेकिन मैरान टेलीविजन जी ईद जी ख़ुसूसी ट्रांसमिशन जारी असानी आहे। यकीन ही तव्हां रंग ॾिठा, ख़ासि तौर ते इन रंग सां, इन जोश जज़्बे सां तावन कयो आहे। गाला बिस्किट में आहे बेदे ऐं कणिक जो बहितरीन मिलाव जेको तव्हांखे ॾिए थो रिवायती ज़ाइको ऐं लज़त। हुन सां गॾोगॾु असां कंदा आहियूं पंहिंजे देश जी रवायतुनि ऐं सक़ाफ़तुनि खे यादि, छाकाणि त असांजे देश जो हर रंग आहे निरालो। ऐं हिन ईद जे पुरमुसरत मौक़े ते जेकॾहिं असां सां गॾु देश जो बिस्किट गाला हुजे त पोइ थी वेंदी आहे ख़ुशियुनि जो रंग निरालो। छो त हाणे गाला हाणे नए अंदाज़ में अची चुको आहे यकीनन। ऐं तव्हांजो ज़ाइको त पंहिंजा बि हिकिड़ो बहितरीन ज़ाइको, पंहिंजो रंग, पंहिंजनि सां ईद मल्हाइणी आहे त पंहिंजनि सां ईद सेलिब्रेट करणी आहे त गाला खे साण रखिजो। हुन सां गॾु सुप्रीम सर्फ एक्सल हेलमेंस क्रीमी ड्रीमी मायोनीज़, कनोस टमाटो केचप, कनोस चिली गार्लिक सॉस ऐं हुन सां गॾोगॾु कनोस मैजिकल सूप। ऐं हुन सां गॾु ॿुधाईंदी हलां त जीअं त ख़ासि तौर ते कनोस जे हवाले सां त केतिरा बहितरीन प्रोडक्ट अवेलेबल आहिनि। ऐं हा, किचन में वञण खां अॻु असांखे सभु कुझु छा करिजे, पंहिंजे हथ धोइण घुरिजनि लाइफ बॉय हैंड वॉश सां, लाइफ बॉय हैंड सैनिटाइज़र 99% पाण खे हिफ़ाज़त करण जे लाइ कोरोना जे वायरस को। जी ॾिसो तव्हां ॻाल्हि पिया कयो हेतिरी गुज़रंदा, मूंखे ब्रेक वठिणो वञिणो। सच पुछो त तव्हांखे मुबारक हुजे मेरान टीवी खे त मौजूदा जेके हालतुनि मां असीं सभु गुज़रूं पिया, बिल्कुलु उन्हनि अहिड़ियुनि हालतुनि में ही जेको ख़ुशगवार ऐं पुरवकार ऐं शानदार प्रोग्राम जेको अॼु मेरान टीवी ईद जो तरतीब ॾिनो आहे, जंहिंमें नाले वारा आर्टिस्ट ऐं नाले वारा म्यूज़िशियन, ॾिसो न हर को पंहिंजो मठ पाण आहे। बिल्कुलु शाहिद रज़ा ॾिसो कमाल आहे, वरी इरफान ॾिसो जेॾीमहिल तबले ते वेहे थो त वाह वाह, वरी उस्ताद अलादाद ॾिसो हारमोनियम ते वेठो आहे, वरी हू ढोलक वारो, वरी हे ॿ अहिड़ियूं आर्टिस्ट, वरी हो ॾिसो सिंध जूं ॿई नाले वारियूं आर्टिस्ट जॾहिं गॾिजी ॻाइनि थियूं मुंहिंजे ख़्याल में पहिरीं दफ़ा मेरान टेलीविजन ते गॾिजी ॻायो आहे तव्हां ॿिन्हिनि, पहिरीं दफ़ा तव्हां हिते गॾु परफॉर्म कयो, कीअं लॻो भला? बिल्कुलु बिल्कुलु असांजी महिरबानी। ऐं गुज़ारिश करियां, असीं आऊं आर्टिस्ट आहियां पर असांजो थिएटर या स्टेज ड्रामो म्यूज़िक खां सवाइ कला खां सवाइ अधूरो आहे। यानी असांजे स्टेज ड्रामे जी जेका कामयाबी आहे न, उनमें कलाकार ऐं म्यूज़िक साज़ आवाज़ सुर जे करे ई असांखे कामयाबी मिले। मूंखे सच पुछो तव्हां सां गॾु वेही अॼु ॾाढो मज़ो अचे पियो ऐं मुंहिंजी ईद डबल ईद थी वई, डबल ईद थी वई, ज़बरदस्त। त हिननि खां सवाइ मैडम सही बिल्कुलु कॉम्बिनेशन आहे, त कॉम्बिनेशन जी अगरि ॻाल्हि हली रही आहे त दीवा कबल मौजूदु आहिनि, हणूं था भला ॿियो गीत ॿुधूं था, अञा ई डबल ट्रिपल मज़ो था कयूं। जी 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 कहिड़ो गीत ॿुधाईंदा? मां उस्ताद बुखारी जी ख़ूबसूरत गज़ल है, हा हा उहा मां पेश कंदी। जी जी जिंदगी छावनी बची आहे, जब बची सा पची रची
जिंदगी छावने बची है, जिंदगी छावने बची है, जा बचे सा पची रची है, जा बचे सा पची रची है, जिंदगी छावनी बची है। जवां प्यार में मज़ो कोन्हे, किए जवां प्यार में मज़ो कोन्हे, किए जवां प्यार में मज़ो जवां प्यार में मज़ो कोने, इहा करणी पंहिंजी कची आहे, जिंदगी छावनी बची शौक जो शुक्रियो मनो उस्ताद, शौक जो शुक्रियो मनो उस्ताद, शौक जो शुक्रियो मनो शौक जो शुक्रियो मयूस्ताद, तेह करे शायरी बची है, जिंदगी छावनी बची है। मेहरबानी मेहरबानी मेहरबानी। प्रोग्राम ॿारनि जे ठाहिण में यकीनन जेकॾहिं ख़ासि तौर ते ॿार जेके तरह ख़्यालनि से था आहिनि ऐं हलूं था त ईअं त किताबुनि जो हाणे काला बिस्किट ॻाल्हि ॿुधाईंदी हाणे आउं सां गॾु सुप्रीम ऐं सभु अक्सर हलूं था हाणे ॿारनि जे टाइम ते खाली न वञिजो असां सां गॾु रहजो।
वेलकम बैक नाज़रीन वरहान टेलीविजन जी ट्रांसमिशन जारी हो सारी है यकीनन इतना खूबसूरत प्रोग्राम भी असां ॾिसी रहिया आहियूं यकीनन तव्हां घर वेठे एंजॉय पिया करो ऐं ट्रांसमिशन सां तावन कयो गाला बिस्किट सुप्रीम सर्फ एक्सेल हेलमेंस क्रीमी ड्रीमी मायोनीस कनोस टमाटो केचप कनोस चिली गार्लिक सॉस कनोस मैजिकल डूडल साईं लाइफ बॉय हैंड वॉश जेको 99% हिफ़ाज़त करे थो ख़ासि तौर ते कोरोना जहिड़े वायरस सां ऐं मिठो हुजे तरफ़ान हुजे अगरि हाणे त असांजी पहिरीं भेण मारवल ॾे त हू हाणे असांखे कहिड़ो ख़ूबसूरत कलाम थी ॿुधाइनि जी मारवल जी बिस्मिल्लाह कंदा सूफ़ी ॿोलाइनि ॾाढा सुठा ॿोलाइनि ऐं पंहिंजो दरगाह रोयल फ़क़ीर जिन्हनि जी मां मुरीद बि आहियां साईं यारनि जी त तव्हांजे साम्हूं हेलो 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 अंदर कलमा कुल कुल करदा इश्क पढ़ाया कलमा हूँ 14 तबक कलमे दे अंदर कुरान किताब इल्म हूँ कानी कप की कलम बनावण लिख ना सकन कलमा हूँ बाहुई हो कलमा मैनू पीर पढ़ाया जरा न रैया कहूँ ओ साहिब लगी दा प्यारा ओ साहिब लगी दा प्यारा ओ मुर्शिदी लगी दा प्यारा ऐसा फकीरानू साहिब लगी दा प्यारा ऐसा फकीरानू साहिब लगी दा प्यारा ऐसा फकीरानू मुर्शिद लगी दा प्यारा ओ साहिब लगी दा प्यारा साहिब लगी दा प्यारा ओ मुर्शिद लगी दा प्यारा ऐसा फकीरानू साहिब लगी दा प्यारा ऐसा फकीरानू मुर्शिद लगी दा प्यारा घट में गंगा घट में जमुना घट में गंगा घट में जमुना घट में गंगा घट में जमुना घट में ठाकुर द्वारा ऐसा फकीरानू साहिब लगी दा प्यारा ऐसा फकीरानू मुर्शिद लगी दा प्यारा घट में चंद्रमा घट में सूरज घट में चंद्रमा घट में सूरज घट में चंद्रमा घट में सूरज घट में 9 लाख तारा ऐसा फकीरानू साहिब लगी दा प्यारा ऐसा फकीरानू मुर्शिद लगी दा प्यारा
कहते रोगल सुनो भाई साधु, कहते रोगल सुनो भाई साधु, कहते रोगल सुनो भाई साधु, खट में शिव का पसारा ऐसा फकीरानू साहिब लगदा प्यारा, ऐसा फकीरानू मुर्शिद लगदा प्यारा, ओ साहिब लगदा प्यारा, साहिब लगदा प्यारा, ओ मुर्शिद लगदा प्यारा, ऐसा फकीरानू साहिब लगदा प्यारा, ऐसा फकीरानू मुर्शिद लगदा प्यारा, ऐसा फकीरानू साहिब लगदा प्यारा, ऐसा फकीरानू मुर्शिद लगदा प्यारा, ऐसा फकीरानू साहिब लगदा प्यारा। वाह 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 वाह, जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। यकीनन यकीनन इलाही खूबसूरत इलाही खूबसूरत मज़ो अची वियो। यकीनन जी जी कुझु चवणु चाहियो पिया? बिल्कुलु। पर हाणे हलूं था असां त जेको आहे हलूं था ई सरप्राइज़ ड्रामे ते। यकीनन ई सरप्राइज़ ड्रामो यकीनन तव्हांजे लाइ यकीनन इंजॉय कंदासीं। वापसि अची पोइ असांजी ई ट्रांसमिशन जारी हो सारी काॾे न पर असां सां गॾु रहिजो। बिल्कुलु असां सां गॾु रहिजो, काॾे न वञिजो। पर आउं ॿुधाईंदी न तिन सां ताउन कयो आहे इन ट्रांसमिशन सां गाला बिस्किट में बेदे कणक जो बहितरीनु मिलाओ ऐं उन सां गॾु सुप्रीम सर्फ एक्सेल हेलमेट्स क्रीमी ड्रीमी मायोनीज़, कनोस टमाटो केचप, कनोस चिली गार्लिक सॉस, कनोस मैजिकल नूडल्स, कनोस चिकन क्यूब्स ऐं सां गॾु आउं ॿुधाईंदा त मिठे में हुजे रफ़ान ऐं लाइफ बॉय हैंड वॉश। करे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। वाह जबरदस्त जबरदस्त। वेलकम बैक नाज़रीन। नाज़रीन ई ट्रांसमिशन सां ख़ुशी ताबन कयो आहे। पहिरियों ॾींहुं आहे यकीन सुबुह खां वठी असां साथ रहियो ज़बरदस्त प्रोग्राम ज़बरदस्त मेहान टेलीविजन जा जेके बि मुख़्तलिफ़ जेके तव्हां एंटरटेनमेंट लाइ प्रोग्राम खणी आहियो तव्हांखे ॾेखारे रहियो यकीनन तव्हां सभिनी इंजॉय कयो हूंदो। ऐं इन ट्रांसमिशन सां ताबन कयो आहे गाला बिस्किट में ॿुधाईंदा बेदे ऐं कणिक जो बहितरीनु मिलाव जेको तव्हांखे ॾिए थो रिवायती ज़ाइको ऐं लज़त ऐं उन सां गॾोगॾु गाला हाणे अचे थो नए अंदाज़ में ऐं यकीनन पंहिंजी हिन ईद जे मसरूफ़ियत वारे ॾियारे में पंहिंजनि सां गॾोगॾु गाला खे बि ज़रूरु शामिलु कंदो छो त हीअ गाला असांजे बिस्किट जेके असांजी जेकी यादूं आहिनि जेके असांजा लम्हा आहिनि उन्हनि खे अञा बहितर ऐं बणाईंदो छो त मेरी देश का बिस्किट आहे गाला ऐं उन सां गॾोगॾु सुप्रीम सर्फ एक्सेल हेलमेट्स क्रीमी ड्रीमी नंबर 1 मायोनीज़ ऐं लाइफ बॉय हैंड वॉश ऐं लाइफ बॉय हैंड सैनिटाइज़र उन सां गॾु कनोस टमाटो केचप कनोस चिली गार्लिक सॉस कनोस मैजिकल नूडल्स ऐं कनोस चिकन क्यूब्स ऐं मिठो हुजे त रफ़ान हुजे। यकीनन एतिरो ख़ूबसूरत अंदाज़ में ही प्रोग्राम असां स्टार्ट कयोसीं। राशि स्पेशल ट्रांसमिशन हुई यकीनन तव्हांजे नज़र कईसीं बिल्कुलु
बिल्कुल एडो मुल्क भी जो भी तो साथ रही चुको बेहतरीन जितनी चाहे असांखे सुप्रीम जी प्यारे ऐं बेहतरीन असांखे बुस्ट पिलाए चुस्त रखियो आहे पाण बि जेका कया ऐं ही 3 ॾींहं असां लाइ गीतो गॾु हूंदासीं बहरान टेलीविजन ऐं हाणे स्क्रीन ते बहरान जी ख़ासि ते ईद जी ख़ुशूसी ट्रांसमिशन सां मुख़्तलिफ़ जेके गेस्ट तव्हां सां गॾु हूंदा पर हुन त हाणे असां पंहिंजी प्यारी भेण मारवल त हू असांखे हींअर छा त ॿुधायूं गीत ॿुधायूं तूं छा थी असांखे ॿुधाए जी बिस्मिल्लाह करो सचल सिंह बोलेंगे जही दिल पीता इश्क दा जाम जही दिल पीता इश्क दा जाम सा दिल मस्त मस्त मुदाम सा दिल मस्त मस्त मुदाम अल्लाह हक मौजूद सदा मौजूद अल्लाह हक मौजूद सदा मौजूद ओ हक हक ओ हक हक पंजतन पाक हिमायत मेरी पंजतन पाक हिमायत मेरी पंजतन पाक हिमायत मेरी पंजतन पाक हिमायत मेरी हसन हुसैन इमाम मौला हसन हुसैन इमाम हसन हुसैन इमाम मौला हसन हुसैन इमाम जग दिल पीता इश्क दा जाम जग दिल पीता इश्क दा जाम सा दिल मस्त मस्त मुदाम सा दिल मस्त मस्त मुदाम अल्लाह हक मौजूद सदा मौजूद अल्लाह हक मौजूद सदा मौजूद ओ हक हक ओ हक हक दर साइया दे सभी सिपाही 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 सचल खास गुलाम मौला सचल खास गुलाम सचल खास गुलाम मौला सचल खास गुलाम जग दिल पीता इश्क दा जाम जग दिल पीता इश्क दा जाम सा दिल मस्त मस्त मुदाम अल्लाह हक मौजूद सदा मौजूद 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 ओ हक हक ओ हक हक जबरदस्त जबरदस्त तमाम आला यकीनन ही बहरान टेलीविजन जी ईद ट्रांसमिशन यकीनन इलाही पुरजोश है पुरजोश तरीके सां ख़ुशियुनि सां असांजी सेलिब्रेट थी यकीन कीअं लॻो रक्षा तमाम ज़बरदस्त तमाम आला ऐं यकीन कयो त वेंदे वेंदे बि एनर्जी ॾेई वई बिल्कुल बिल्कुल यकीन ख़ासि मुल्क में तव्हांखे भला कीअं लॻो ईद जो पहिरियों ॾींहुं एनर्जी असांखे तमामु सुठो लॻो पर हीअ जेका एनर्जी हुयो उहो बि माना ईअं सम्झो मलूक जी चांहि जो हो जेको तव्हां बिल्कुल सही सुप्रीम जो यकीनन सुबुह खां वठी माना पचाड़ी ताईं माना पट बनी चिरिया माना वाह 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 जबरदस्त जबरदस्त अरे को पंहिंजे हिसाब सां डोज ॾींदो रहियो हिक ॿिए खे तॾहिं त चुस्त थी वियासीं पर हिकिड़ी ग्रुप फाउंडेशन असां वर्किंग कयोसीं लेकिन उन में ख़ूबसूरत अंदाज़ सां प्रोग्राम थी वियो लेकिन हाणे पंहिंजो प्रोग्राम पंहिंजे इख़्तिताम ते ॿुधाए कीअं लॻो अची करे छा चवणु चाहींदो सच पुछो त अॼु ईद जो पहिरियों ॾींहुं मुंहिंजो इंतहाई शानदार सही मज़ेदार
रौनक पुरवकार गुज़रियो ऐं मेहरान टीवी खे मुबारक ऐं उन सां गॾु जेके बि असांखे जिते जिते ॾिसी रहिया आहिनि उन्हनि खे दिलि जे गहराइनि सां तमामु घणियूं मुबारकूं बसि नंढड़ी हिकिड़ी गुज़ारिश कंदुसि त ईद जूं ख़ुशियूं पहिरियों ॾींहुं ख़तमु थियण वारो आहे पर ईद 3 ॾींहंनि जी हूंदी आहे महिरबानी करे पंहिंजे ख़ुशियुनि में सभिनी खे शामिल कयो मिसकीननि यतीमनि खे ज़रूरु यादि जी जी मुश्ताक साहब तव्हां छा चवणु चाहींदो तमामु सुठो लॻो ऐं हमेशह वांगुरु ईदूं जेके आहिनि स्टूडियो में पाण कंदा आहियूं ऐं अॼु बि तमामु सुठो लॻो ऐं सभिनी खे वरी ॿीहर जेके जेके दोस्त हिन वक़्तु जिन टीवी जेकॾहिं मेहरान टीवी ऑन कई हुजे त असांजी पूरी तरफ़ां मुंहिंजे तरफ़ां तव्हांखे खोड़ सारियूं वाधायूं हुजनि ऐं पंहिंजनि सां दोस्तनि सां मिटनि माइटनि सां फ़ोन जे ज़रिए ज़रूरु लिंक रखो ज़रूरु जी मां कीअं लॻो छा चवणु चाहींदो कहिड़ो मैसेज ॾियणु चाहींदो कीअं थो लॻे तव्हांखे इन अची करे ट्रांसमिशन असल में अॼु जेको ईद जो ॾींहुं आहे उहो त उहो ई ख़ुशी जो ॾींहुं आहे पर मां इहो ई मैसेज ॾींदमि त पंहिंजे माइटनि जो पंहिंजे घर जे भातियुनि जो पंहिंजे वॾनि जो इलाही सारो ख़्यालु रखिजो ऐं उन खां बाद में पंहिंजे जेकी पाड़े में जेके बि आहिनि उन्हनि जो ऐं जेके जिते पंहिंजो पाकिस्तान में आहिनि पाकिस्तान खां ॿाहिरि आहिनि उन्हनि सभिनीनि खे मुंहिंजी तरफ़ां ईद मुबारक ऐं हिते अॼु सची तव्हांखे ॿुधायां त अॼु अची मूंखे ॾाढो मज़ो आयो तमामु ख़ूबसूरत असांजा वॾा हिते मौजूदु आहिनि ऐं मूंखे तमामु घणी ख़ुशी थी ख़ूबसूरत ॾाढी सुहिणी ॻाल्हि कई ऐं पर मां स्पेशली जेको आहे असां जेको केॾो ख़ूबसूरत अंदाज़ में म्यूज़िक जेको साथ ॾियण वारा आहे उन्हनि खे बि आउं थैंक यू कंदमि शायदि रज़ा थैंक यू सो मच तव्हां यकीन असांखे कयो वॾी वॾी महिरबानी ऐं लॻे थो असां सां 2 ॾींहं बि जेके तव्हां कंटिन्यू हूंदो थैंक यू सो मच पर हाणे असांजो प्रोग्राम ख़ासि हुते ही ईद जी स्पेशल ट्रांसमिशन जेको पंहिंजे इख़्तिताम ते ॿुधिया हिन खां पोइ जेको आहे असां खान सनमार बि शो ज़रूरु इंजॉय कंदासीं त हाणे असां पाण ॿुधाईंदे न त हिन ट्रांसमिशन सां ताबन कयो गाला बिस्किट जेको आहे बेदे कणिक जी बहितरीनु मिलाव सां ठहियलु आहे जेको तव्हांखे ॾिए थो रवायती ज़ाइको ऐं लज़त ऐं उन सां गॾोगॾु ॿुधाईंदी हलां त गाला हाणे नए अंदाज़ में अची चुको आहे ऐं गाला ॿिया हमेशह जेको आहे पंहिंजी ख़ुशियुनि में गाला खे हमेशह शामिलु रखो ऐं उन सां गॾोगॾु सुप्रीम सर्फ एक्सेल हेलमेंस क्रीमी ड्रीमी नंबर 1 मायोनीज़ ऐं उन सां गॾोगॾु ॿुधाईंदी हलां त कनोस टमाटो केचप कनोस चिली गार्लिक सॉस कनोस मैजिकल नूडल्स ऐं कनोस चिकन क्यूब्स ऐं उन सां गॾोगॾु पंहिंजी हिफ़ाज़त जे लाइ ज़रूरी आहे त लाइफ बॉय हैंड वॉश ज़रूरु इस्तेमालु करो ऐं 99% पंहिंजे हिफ़ाज़त करो ऐं सैनिटाइज़र बि हर 15 मिंट खां पोइ इस्तेमालु कजो ऐं उन सां गॾु पंहिंजे दस्त खां पंहिंजे ख़ासि त दस्तखान ते अगरि यकीन हुजे रफ़ान हुजे पर बींदे ऐं जेको तव्हांजे सनमाड़ीअ शो जेको तव्हां ॾिसंदो असांखे दुआउनि में यादि रखंदो इंशाल्लाह सुभाणे वरी मुलाक़ात थींदी तेसि ताईं पंहिंजी होस्ट तेहनी ममान ऐं मूंसां गॾु जी बिल्कुलु राशिद शाह खे बि ॾींदा इजाज़त ज़िंदगी रहे इंशाल्लाह सुभाणे वारी दिलनि ते ज़रूरु दस्तक ॾींदासीं अल्लाह हाफ़िज़